मुल्क में शागिर्द यूनियन की बहाली लाइ शागिर्दनि जो रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं मार्च में सियासी समाजी ऐं पोरियत अॻुवाणनि समेत औरतुनि जी वॾी तादाद शिरकत कई। शहर जूं घिटियूं लाल लाल जे नारनि सां गूंजंदियूं रहियूं। शागिर्द रैली जी शक्ल में सदर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि मां थींदा कराची प्रेस क्लब पहुता, जिते मार्च खे ख़िताब कंदे प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन, जिसाफ, PSF समेत मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीमुनि जे अॻुवाणनि चयो त मुल्क में हर तरफ़ शागिर्दनि जे हक़नि जा नारा आहिनि। हुकुमरान वटि शागिर्द यूनियन ते लॻल पाबंदी ख़तमु करण खां सवाइ को बि रस्तो नाहे। ॿी सूरत में हिन तहरीक में शिदत अची वेंदी, जंहिं ते ज़ाब्तो आणणु हुकुमराननि जे वस में नाहे। मार्च में शामिल प्रोफेसर इमदाद चांडी चयो त मां सम्झां थो नौजवान नस्ल खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। जेसिताईं नौजवाननि खे इज़ार जा हक़ न मिलंदा तेसिताईं जमहूरी इदारा ताक़तवर न थी सघंदा ऐं उन मसइले जो वाहिद हल शागिर्द यूनियन जी बहाली आहे। HRCP जे असद भट्ट चयो त हाणे ही नौजवान असांजा लीडर आहिनि, असां उन्हनि जे पोयां आहियूं। समाजी अॻुवान जिब्रान नासर चयो त मूंखे ख़ुशी थी आहे त मुआशिरे में तशदुद बदिरां जिद्दत मौजूदु आहे। ही जेके शागिर्द निकिता आहिनि उहे साबित कनि था त मुल्की सियासी पार्टियूं फ़ैसिले साज़ी में शामिल न आहिनि ऐं ही शागिर्द ई अॻुवाणी करे सघनि था। उन मौक़े ते मार्च में शामिल शागिर्द देर ताईं शागिर्द यूनियन जी बहाली जे हक़ में नारा हणंदा रहिया।